मीरपुर बठोरो में कौमी अवामी तहरीक पारा कामरेड यूसुफ कुंभार, पुनहल सोलंगी, गुलाम हुसैन सोलंगी, अली रजा खास कली जी अगवानी में पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग MQM सां इतिहाद करण खिलाफ तालका अस्पताल का मेन बस स्टॉप तक एहतजाज की रैली कढ़ी वही। रैली में पाकिस्तान पीपल्स पार्टी नून लीग MQM इतिहाद नामंजूर जा नारा हया विया। रैली मुख्तलिफ रस्तन तां थींदे मेन बस स्टॉप ते पहुती जिते मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाणन खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी नून लीग MQM सां इक़्तिदार जी हवस में अची सिंध दुश्मन मनसूबन ते मुआहिदा कया आहिनि। उनखे असीं वहदत ते वार था समझूं। अहिड़े इतिहाद असां सिंध क़ौम जी दिल आज़ारी थी आहे। हुननि चयो त असां सिंध ख़िलाफ़ कंहिं बि साज़िश खे क़बूल न कंदासीं। सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी। असां अहिड़े फ़ैसिले खे सिंध ऐं सिंधी क़ौम जो नुक़सान समझूं था। हुननि चयो त उन्हनि सिंध दुश्मन मनसूबनि वारो फ़ैसिलो फौरी तौरु वापसि वरितो वञे।